अस्सलाम वालेकुम। अॼु असीं सिखंदासीं अलजबरा जी वंड। ही दर्जो आहे असां वटि x पावर 8 डिवाइड बाय x पावर 6। ही नंढी रक़म वारा दर्जा आहिनि। इन्हनि खे तमामु आसान तरीक़े सां पावर जो मक़सदु हूंदो आहे त या x जिते 8 पावर आहे त 8 दफ़ा ज़रब थियल आहे ऐं डिवाइड बाय जेको आहे 6 दफ़ा, त असां उन्हनि खे ज़रब वारी शिकिल में अलहदा अलहदा करे रखंदासीं। ही अलहदा अलहदा रखियासीं। हाणे असां इन्हनि खे खोड़ा हणंदासीं एक्स जा एक्स ते, ऐं वंड चइबो ई आहे कट जे अमल खे, कट जे लगातार अमल खे। त असां ही खोड़ा काट कंदा वञूं था। जेतिरियूं एक्स असांजूं हेठि आहिनि त ही असांजी काट थी वई। बाक़ी जेके अदद बचा उहे असांजो जवाबु आहिनि। त एक्स इंटू एक्स, त एक्स एक्स खे जॾहिं करे थी त पावर ओतिरो वधंदो वेंदो, त हिते पावर असांजो 2 थींदो, जंहिंखे असां स्क्वायर चवंदा आहियूं। त असांजो जेको जवाबु आहे उहो आहे एक्स स्क्वायर। हिनखे हाणे पूरो वारे तरीक़े सां लिखंदासीं त आसान। पावर मां असां वंडींदड़ जो, वंडजड़ीअ मां वंडींदड़ जो पावर कट कंदासीं त बचो 2, बाक़ी अदद रखंदासीं एक्स। ही असांखे जवाबु मिलियो। ॿियो दर्जो साॻे तरीक़े सां, हिन में कांस्टेंट बि आहे, माना अणबदिलंदड़ 10/5 ऐं प्लस ए आहे। 10a 6 पावर डिवाइड बाय 5a 3 पावर। साॻे तरीक़े सां इन्हनि खे बि असां काट कंदासीं। जॾहिं काट कंदासीं त 5 जो खोड़ो आयोसीं, 2 5 10, ही काट कईसीं त बाक़ी असां वटि बचियो 10 में 2 बचा। 2 जो खोड़ो आयोसीं त 2 पंडू 10 त 2। हिते असां वटि 3 जेको आहे सो ए बचा आहिनि। त a इंटू ए त थींदो a क्यूब, यानी जवाबु जेको असांजो ईंदो 2a क्यूब। हिनखे हाणे पूरे जे शिकिल में कंदासीं। 5 जो खोड़ो 10 ते, ऐं वंडजणीअ जे पावर मां वंडीदड़ जो पावर कट कंदासीं त पावर बचो 3, जवाबु 2a क्यूब। ही दर्जो आहे 5x क्यूब माइनस 20x स्क्वायर प्लस 30x डिवाइड बाय 5x। असां हिनखे विक टुकर जे तरीक़े सां लिखंदासीं, अणपूर वारे तरीक़े सां। अञा वधीक सवलाई लाइ इन्हनि खे असां अलहदा अलहदा करे ऐं 5x सां वंड कंदासीं। हिन में वेरिएबल बि आहे, कांस्टेंट बि आहे। वेरिएबल जो वेरिएबल ते, कांस्टेंट जो कांस्टेंट ते खोड़ो हणंदासीं। असां ही खोड़ा हणूं था। 5 ते 5 जो 5 काट थी विया, एक्स ते एक्स जो 1 एक्स काट थी वई, त बची असां वटि एक्स स्क्वायर पहिरें दर्जे में। ॿिए दर्जे में 20 ते 5 जो, त 1 5 50, 4 5 20, एक्स खे एक्स काट कयो त 4x असां वटि माइनस 4x बचो, ऐं 1 5 5 टें दर्जे में, टें अदद में 1 5 5 6 5 30, असां बचो 6x प्लस 6x। एक्स खे काट करे छॾियो। हाणे हिननि खे सादो कंदासीं त असांखे जेको जवाबु मिलियो एक्स स्क्वायर माइनस 4x प्लस 6। ही ॿियो दर्जो आहे असां वटि। साॻे हाणे पूरा तरीक़े सां लिखंदासीं। अञा वधीक हिननि खे सादो करे रखंदासीं, ऐं 6x सां असां वंड कंदासीं हर हिकु टर्म खे। 6 खे 6 जो असां खोड़ो आयोसीं, एक्स ते एक्स जो लॻो, त असां वटि हिते बाक़ी एक्स स्क्वायर बचियो। 2 जो 6 ते खोड़ो, 1 ॾुॾूं 3 ॾुॾूं 6, हिते असां वटि 1 भाङे 3, एक्स खे काट करे छॾियो। 15 ऐं 6, 15 ते 6 जो खोड़ो, त 3 जो खोड़ो लॻे थो। 2 टिका 6, 5 टिका 15, हिते असां वटि बचियो 5 भाङे 2x। सादो जॾहिं कयोसीं त असांखे जवाबु मिलियो एक्स स्क्वायर प्लस 1/3 माइनस 5 2x, 5/2x। हाणे असां
ड्रिघी वंड जे ज़रिए कंदासीं जॾहिं असांजो वंडींदड़ हिकु अदद खां वधीक हुजनि या वंडींदड़ में बि वॾी रक़म हुजे त मथे तव्हां हिते ॾिसो था वंड जीअं आम कबी आहे ईअं ई वंड कबी ऐं हिते थोरा उसूल वंड जा असांखे ज़हन में रखणा पवंदा। पहिरियों असां हिन तरीक़ेकार खे सम्झूं। हीअ वंड जो आम तरीक़ो हूंदो आहे, हिकिड़ो ग्राफ आहे तव्हांजे अॻियां पेश कयो आहे। हाणे इन्हनि में जेको वंडींदड़ आहे उनखे डिवाइज़र चइबो आहे, सिंधीअ में असां उनखे वंडींदड़ चवंदा आहियूं। ऐं जेको जवाबु ईंदो आहे उनखे वंडपत ऐं कोटेंट, वंडपत ऐं कोटेंट चइबो आहे। ऐं जंहिंखे वंड कबी आहे उनखे असां सिंधीअ में वंडणी ऐं इंग्लिश में डिवाइडेंट चवंदा आहियूं। आख़िर में जेका असांजी पाछी बचंदी आहे, बचत थींदी आहे, उनखे रिमाइंडर इंग्लिश में चइबो आहे ऐं सिंधीअ में असां पाछी चवंदा आहियूं। हीअ ड्रिघीअ वंड ज़रिए असां हिनखे हल कंदासीं। दर्जो आहे असां वटि एक्स स्क्वायर माइनस 5x + 6 डिवाइड बाय 6 - 2। हीअ ड्रिघीअ वंड वारो तरीक़ो असां अपनाईंदासीं। हाणे हिन में जेको उसूल आहे, वंडींदड़ जो पहिरियों अदद वंडणीअ जे पहिरें अदद सां वंड कबो आहे त वंड उपत जो पहिरियों अदद असांखे मिलंदो। हिननि जी वंड कंदासीं, वंडणीअ जो पहिरियों अदद वंड कंदो वंडणीअ जे एक्स स्क्वायर खे। हीअ असां वंड कईसीं त असांखे वंड में जेको अदद मिलियो एक्स, इहो एक्स असांजे वंड उपत जे जाइ ते ईंदो। हाणे असां वंडींदड़ जो पहिरियों अदद ऐं वंड उपत जो पहिरियों अदद उन्हनि जी पाण में ज़रब कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो एक्स स्क्वायर, जेको एक्स स्क्वायर जे हेठां वरी -2 जेको वंडींदड़ जो -2 आहे उनजी एक्स सां ज़रब कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो -2x। हिननि जी असां काट कंदासीं, काट जी निशानी तब्दील कंदासीं। जेकी निशानियूं आहिनि उहे काटूअ जी वाधूअ में, वाधूअ जी काटूअ में। इहो कट जो उसूल आहे। अलजब्रिक कट में असां इहो फार्मूलो अपनाईंदा आहियूं। जॾहिं कट कईसीं त असांखे -3x बची। हाणे वरी असां आख़िरी अदद जेको आहे +6 उनखे लाथोसीं ऐं -3x ऐं x खे पाण में वरी असां हिननि जी वंड कंदासीं त जीअं असांखे ॿियो अदद वंडींदड़ जो मिले, वंड उपत जो। हीअ असां बाक़ी असां वटि एक्स खे काट कयो, -3 बचियो, -3 असां वंड उपत वारी जाइ ते रखियोसीं। हाणे -3 ऐं एक्स जी पाण में ज़रब कंदासीं त असांखे मिलंदो -3x। हीअ -3x वरी -2 ऐं -3 जी पाण में ज़रब कंदासीं त माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो त जवाबु मिलंदो असांखे +6। +6 असां हुनजे हेठां रखियोसीं, काट कईसीं, निशानी तब्दील कयूंसीं, जवाबु आहे 0। हीअ असांजे वंड जो अमल थियो। हिकु मिसाल ॿियो, a³ + 4a² b + 4ab² + 3b³ डिवाइड बाय a + 3b। साॻियो ई तरीक़ो अपनाईंदासीं। वंडींदड़ जी पहिरीं रक़म खे वंडणीअ जे पहिरीं रक़म सां वंड कंदासीं। हीअ वंड असां कईसीं त असां वटि a² बचियो। a² खे वंड ज़रब कंदासीं a सां। जॾहिं ज़रब कंदासीं त असांखे a³ जवाबु मिलंदो, जेको रखियोसीं a³ जे हेठां। ऐं वरी +3b जी ज़रब कंदासीं a² सां त असांखे जवाबु मिलंदो 3a²b, जेको हुन जाइ ते रखियोसीं। काट जो अमल कंदासीं, निशानियूं तब्दील कयूंसीं, बाक़ी असां वटि जवाबु बचियो +a²b। हाणे +a²b जी वरी वंड कंदासीं असां वंडींदड़ जे पहिरें a सां ऐं 4ab² असां लाहे रखंदासीं। हीअ असां वरी हिननि जी वंड था कयूं। वंड कंदासीं a²b खे a सां त हिते पावर ख़तमु थी वियो। बाक़ी बचियो असां वटि a खे, बाक़ी असां वटि बचियो ab +ab।
पावर सां वियोलियो प्लस ए बी बचियो, इहो असां वंड उपत वारे जाइ ते रखंदासीं। हाणे ए बीअ जी ज़रब कंदासीं, ए सां मिलियो असांखे ए स्क्वायर बी, वरी 3b जी ए बी असां कंदासीं त असांखे मिलियो 3ab स्क्वायर। काट जो अमल, निशानी तब्दील, असां वटि बचियो ए बी स्क्वायर। हाणे ए बी स्क्वायर खे वरी ए सां इहो अमल जारी रहंदो जेतिरा दफ़ा हले। पहिरें अदद जी पहिरीं अदद सां, वंडड़ीअ जे पहिरें अदद सां पाछी जेका बचंदी ईंदी उन सां असां कंदासीं। ऐं हेॾा लाथासीं 3b क्यूब प्लस 3b क्यूब। साॻियो अमल असां दोहराईंदासीं जॾहिं वंड कंदासीं ए बी स्क्वायर खे ए सां, त बाक़ी असां वटि बचंदो प्लस बी स्क्वायर। इनखे साॻियो ई असां वंड उपत वारे खाने में रखंदासीं। हाणे बी स्क्वायर प्लस बी स्क्वायर जी ए सां कंदासीं त असांखे ए बी स्क्वायर मिलंदो, जेको हेठां रखियोसीं। ऐं 3b जी बी स्क्वायर सां कंदासीं त असांखे 3b क्यूब मिलंदो। इहे असां निशानी तब्दील कयूंसीं, जवाबु पाछी आयो। अहिड़े तरीक़े सां ई वंड जो अमल असां दोहराईंदा रहंदासीं, कंदा रहंदासीं त असांखे वंड सम्झ में अची वेंदी। ऐं तमामु वधीक प्रैक्टिस कंदव। प्रैक्टिस उहा शइ आहे जेका उस्ताद जेतिरो ई उन खां बि वधीक फ़ाइदो ॾिए थी। त मैथ में प्रैक्टिस ज़रूरी आहे। ख़ुदा हाफ़िज़।